अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ उस्ताद जलाल चांडी जो हिकिड़ो तमामु नायाबु वाक़ियो खणी आया आहियूं। इहो वाक़ियो जेको आहे उस्ताद जलाल चांडी जे साले साईं ग़ुलाम हुसैन चांडियो साहिबु असांखे ॿुधायो ऐं तमामु भलो वाक़ियो आहे। दोस्तों तव्हां ॿुधंदो इनशाअल्लाह तव्हांजो दिलि जेको आहे बाग़ बहार थींदो। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जेको मेहन जो तमामु घणो शौक़ीन हो ऐं मेहन खे वॾी शौक़ सां चाह सां मोहबत सां माना पालींदो ऐं भलियूं भलियूं मेहूं जेको धारींदो, उनजो शौक़ु हो माना सम्झो सुठियूं सुठियूं मेहूं धारींदो ऐं हुन सां वॾी मोहबत कंदो, वॾी ख़िदमत कंदो उन्हनि जी। दोस्तों उस्ताद जलाल चांडे खे जॾहिं मेहूं ॾिसंदियूं त माना रोईंदियूं दाहूं कंदियूं। पोइ उस्ताद जलाल चांडे भर में ईंदो, उनखे मथे ते हथु घुमाईंदो, सम्झो था, उनजी पुठी थपींदो त पोइ वञी हू चुप थींदियूं। जॾहिं मेंह का दाह कंदी त उस्ताद जलाल चांडी वञी वेझो वञी उन ते हथु घुमाईंदो। पोइ उस्ताद जलाल चांडी जो शौक़ु त मेहन सां दोस्तो तमामु घणो हो। पोइ उस्ताद जलाल चांडी हिकिड़ी जेका मेंह हुई उहा वरिती, तमामु भली मेंह हुई। दोस्तो हाणे हीअ मेंह तव्हांखे ख़बर न आहे त केतिरे पैसनि में वरिती। उन वक़्त में मेहन जी जेका क़ीमत हूंदी उहा 4-5 हज़ार 3 हज़ार एतिरे खां वधीक न हूंदी, बसि एतिरी हूंदी, वॾे में वॾी क़ीमत हूंदी। ऐं उन वक़्त जा दोस्तो जेके 4-5 हज़ार हूंदा न उहे अॼु जे लखनि जे बराबरि हुआ। पर उस्ताद जलाल चांडियो जॾहिं हिकिड़ो मेंह हमरा खयो पियो वियो त हुनखे मेंह वारे खे चईं त बाबा मूंखे मेंह ॾे। त हुन चयो त बाबा हिन में मेंह में वॾो खीरु आहे ऐं तूं माना मापींदे कोन, माना एतिरो खीरु आहे। पोइ उस्ताद जलाल चांडे उनखे माना जेको 4-5 हज़ार खां वधीक मेंह न हूंदी, पोइ हुनखे 14 हज़ार में ख़रीद कई। दोस्तो 14 हज़ार वॾी क़ीमत आहे। दोस्तो उन वक़्त खे तव्हां सारियो त उस्ताद जलाल चांडे हुनखे वरिती, क़ीमत पैसा ॾेई हुनखे वरितो। हुन चयो बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे हीअ जेॾीमहिल दाहूं कंदई त माना हीअ सम्झो खीर लाइ दाहूं कंदई, ईअं न ध्यानु न कजो त माना हिन जो ओरा फाटी पए ऐं थण फाटी पवनि, त हिन जो ख़्यालु पिया कजो, जांच पिया कजो। त उस्ताद जलाल चांडे उहा मेंह धारे छॾी। हाणे ओॾो उस्ताद जलाल चांडे जेको आहे पंहिंजे हमराहनि खे चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, ए मेंह ऐं कू वॾा खवालो आहे पिलायो आहे ऐं त ख़्यालु करो बाबा जंहिंमहिल दाह करे त माना हू खीरु ॾोअणु आहे ऐं जेॾीमहिल दाह करे बसि तुंहिंजी नज़र हुए हिन ते, इएं न हिते थण फाट पवनि, ओरा फाट पोए, हिन ख़्यालु पे करो आहे। पोइ उस्ताद जलाल चांडी जेको आहे हुनजे लाइ हिकिड़ो ख़ासि जेको माण्हू रखी छॾियो त बाबा हिन ते जांच कर ऐं मेंह जी पारत अथई, हिनखे पियो जांच कजांइ, जेॾीमहिल दाह करे त माना तोखे खीरु ॾोहणो आहे। पोइ हू पियो खीरु ॾोहंदो। दोस्तो हाणे मेंह जेका हुई हिकु टाइम ते, हिकु वेले ते जेको आहे 10 किलो खीरु ॾिए पई ऐं 24 कलाकनि में 3 किलो खीरु पियो ॾिए। दोस्तो वॾी माना मिक़दार में खीरु पियो ॾिए, इहा ॻाल्हि मशहूरु थी वई। पोइ उस्ताद जलाल चांडे वटि परे परे खां माण्हू जेको आहे हुन मेंह खे ॾिसणु ईंदा ऐं मेंह वाक़ई जेको आहे उहो जंहिंमें राति थिए पई, जेॾीमहिल उहे खीरु थिए पियो त वरी दाहूं पियो करे, दाहूं करे त माण्हू उथी पवनि। पोइ उस्ताद जलाल चांडे हुनजो नालो रखी छॾियो त बाबा हीअ चरी मेंह आहे, बाबा हीअ चरी मेंह दा ख़्यालु करो आहे, मेंह वारी चरी मेंह ते कहिड़े हाल न। उस्ताद हुन खां पुछंदो। पोइ पंजाब जो हिकिड़ो वापारी हुजे, उन ॻाल्हि ॿुधी उस्ताद जलाल चांडी जी मेंह जे बारे में त बाबा उस्ताद जलाल चांडी शौक़ु कयो आहे ऐं मेंह धारी त तमामु भलो खीरु थी ॾिए, वॾो खीरु थी ॾिए ऐं 3 किलो खीरु थी ॾिए। उहो ॻाल्हि हाणे ॿुधी आयो उस्ताद जलाल चांडी वटि ऐं उस्ताद खे चईंदो, उस्ताद मां ॻाल्हि तुंहिंजी ॿुधी आहे मेंह जे बारे में वॾी तारीफ़, त मां इहो ॾिसंदुसि पंहिंजी अखियुनि सां ऐं जेतिरा किलो खीरु ॾींदी ओतिरा हज़ार मां तोखे ॾींदुसि, हर किलो जे बदिरे में माना तोखे 1000 ॾींदुसि। पोइ उस्ताद जलाल चांडी हुनखे उताक ते रहायो, हुनजी वॾी ख़िदमत कई, ख़ातिर तवाज़ा कई। उस्ताद माना उताकी माण्हू, महिमान नवाज़, उस्ताद हुनखे ख़ुशि करे छॾियो। हाणे उस्ताद हुनखे रहायो, ख़िदमत बि कई। हाणे हू हुनजी नज़र रुॻो मेंह में हुजे। हाणे मेंह हिकु दफ़ा खीरु ॾिनो त हुन ॾिठो त बाबा वाक़ई 10 किलो खीरु। वरी ॿियो टाइम थियो, ॿिपेर थिया, वरी मेंह दाह कई, वरी खीरु ॾिनो त हीअ बि पाण अची वापारी जेको आहे पंजाबी उहो भर में अची पी रहियो। हाणे खीरु माना हुनखे ॾुधऊं त खीरु वरी बि 10 किलो खां मथे हुजे, अञा घटि न हुजे। वरी राति जो रड़ कई
त वरी मगरिब जे टाइम ते वरी खीर ॾिनो त बाबा वरी बि 10 किलो खां मथे। हाणे वापारी उस्ताद खे चयो त उस्ताद ॻाल्हि ॿुध, हाणे तुंहिंजा थी विया 30,000 मूं वटि। हाणे उस्ताद ॻाल्हि ॿुध, जेतिरा चई मां हीअ जेको आहे मैं वठण लाइ तोखां तयारु आहियां। उस्ताद चयो त ॻाल्हि ॿुध, हीअ त 30,000 आहिनि, अगरि तूं 5 लख बि ॾींदे त मां मैं न ॾींदुमि, छो जो हीअ मुंहिंजो शौक़ु आहे, मूंखे का पैसनि जी बुख न आहे, हीउ शौक़ु आहे मुंहिंजो बसि। ऐं अगरि हीअ हिकिड़ी मैं बीठी हुजे 3 किलो खीर थी ॾिए त ॿियनि में हुनखे मूंखे धारण जी कहिड़ी ज़रूरत आहे, पोइ एतिरो हुनखे खारायां पियारियां, हिकिड़ी में ई काफ़ी आहे। पोइ उस्ताद जलाल चांडी ईअं चयो। हाणे दोस्तो उस्ताद जलाल चांडी जी माना हिकिड़ी ख़ासियत हुई, हुन पंहिंजे जेको माण्हुनि खे चई छॾियो अमरान खे त बाबा ॻाल्हि ॿुधो, मैं को माना हर वक़्तु जेको माल को तुसां वारे च माना को हर शइ ते अघु रखो, भूसा बि रखो, खड़ बि रखो, माना का शइ को घटिताई न करो। त पोइ हू वॾी ख़िदमत कंदासीं राति ॾींहुं। ऐं मैं राति जो बि माना रड़ियूं कंदी त पोइ खीर वञा ॾोईंदा। पोइ हुन वापारी घणी मिंत मेड़ कई, पर उस्ताद चयो त बाबा केतिरो बि चवंदे पर का ॻाल्हि क़बूल न आहे, या मैं मां तोखे न ॾींदुसि। पोइ उस्ताद खे चईं त बाबा ॻाल्हि ॿुध, भला मैं नथो ॾीं त भला हिन जो पाॾो ॾिजांइ त मां त पोइ हिन जो को ॿिज कढरायां, हिन मां को फर थियनि। त पोइ उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा अगरि हिनखे को पाॾो थियो त मां तोखे बेशक ॾींदुसि। पोइ हुन में फर ॼणियो त पाॾो थियो। पोइ उस्ताद जलाल चांडी हुनखे फ़ोन कई त बाबा पाॾो हाणे अथई, तयारु थियो अथई, हाणे अची ईंदो त बाबा ॾिसी वञ। पोइ हू आयो, हुन चयो बाबा पाॾो मूंखे उस्ताद जलाल चांडी चयो त पोइ ॻाल्हि ॿुध, हे पाॾो मां तोखे ई ॾींदुसि। हुन चयो घणे में ॾींदे? उस्ताद चयो त बाबा 20,000 रुपए जो, पर हींअर तोखे न ॾींदुसि, छो जो हींअर मूंखे इहो तूं वठी वञी पोइ हिनखे खणी वञी पोइ हीअ हुनखे बुख मरे, पोइ पाॾे जो अलाए छा थिए। ऐं शौक़ु सां धारियो आहे, हिनखे वॾो शौक़ु कंदो आहियां ऐं हिन जी ख़िदमत कंदो आहियां, त हीउ पाॾो भले मूं वटि बीठो हुजे, जॾहिं हीउ तयारु थिए ऐं मैं वरी हिनखे छॾे त मां तोखे ॿुधाईंदुसि, पोइ तूं खणी वञिजांइ। पोइ हुन 5,000 ॾेई हलियो वियो। पोइ उस्ताद जलाल चांडी जॾहिं हू मैं जेको आहे हुन पाॾे जी पचर छॾी ऐं लॻ कयो त पोइ उस्ताद जलाल चांडी फ़ोन कई त बाबा हाणे पंहिंजे पाॾे खे खणी वञ। पोइ वापारी आयो, पाॾो खणी वियो, चए बाबा मां हिन मां वञी पंहिंजी मैन ते माना लॻाईंदुसि त इन जी नसल माना तयारु थिए हिकिड़ी, छो जो मैं भली आहे तुआरी, मूंखे वणी वई आहे। पोइ ईअं हू जेको आहे वापारी हलियो वियो। त दोस्तो उस्ताद जलाल चांडी जा माना अहिड़ा शौक़ु हूंदा, अहिड़ियूं जेके माल सां मोहबतियूं हूंदियूं। माल दाहींदो रड़कंदो त उस्ताद जलाल चांडी वेंदो त माल माना ईअं ख़ामोश थी वेंदो जो हुनजो मालिक अची वियो, धणी अची वियो, ऐं हथु घुमाईंदो त माना माल जो हाव ठरी पवंदो, बसि ख़ुशि थी वेंदो, ख़ामोश थी वेंदो, चुप थी वेंदो। दोस्तो इहो उस्ताद जलाल चांडी हो, जंहिंखे इंसान बि सुञाणनि पिया, चाहींदड़ बि सुञाणनि पिया, परिस्तार बि सुञाणनि पिया, ऐं माल बि सुञाणे पियो, सासी बि सुञाणनि पिया, हर माण्हू सुञाणे पियो। दोस्तो उस्ताद उस्ताद हो, उस्ताद जहिड़ो वरी मां न ॼणंदी न पैदा थींदो। दोस्तो अॼु उस्ताद असां में न रहियो आहे, दुआ कयो अलाह पाक उनजी बख़्शिश करे, उनजा गुनाह माफ़ करे ऐं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी ऐं कामरान जानी क्लासिक इन ॿिन्ही खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।